अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जीअं त मां अव्हांजो ॼातल सुञातल फ़क़ीर मारूफ़ सोलंकी कहाणी कहारो भई यूट्यूब चैनल मुश्ताक परदेसीअ ते अॼु हाज़िर थी रहियो आहियां। जिथे बि हुजो, देश में हुजो, परदेस में हुजो, अलाह ऐं अलाह जो रसूल तव्हांखे ख़ुशि कंदो ऐं पंहिंजी सुकून सां पंहिंजी आज़ादीअ सां परेशानियुनि खां रब तव्हांखे बचाईंदो, तव्हांजो वक़्तु सुठो गुज़रंदो। ऐं हीअ जेके कहाणियूं मां तव्हांखे मोकिलियां थो, अजीब कहाणियूं उन अॻे दौर जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं हिननि खे तवजह सां ॿुधो, हिननि खे तवजह सां सम्झो। किन किन में मां वज़ाहत कयां थो, किन में वज़ाहत कोन थो कयां, त इहा ई ॻाल्हि करे छॾींदो आहियां त हिनखे तव्हां पाण सम्झी वेंदव लफ़्ज़ खे, त उन लफ़्ज़ खे तव्हां सम्झण जी कोशिशि कंदा कयो ऐं तव्हां लाइक बि सुठो था कयो, लाइक बि कयो था, कमेंट कयो था। तव्हांजे दोस्तनि जे भाउनि जे महिरबानीअ सां मां मशहूरु थियो आहियां ऐं मुंहिंजूं तव्हां सां दुआऊं फ़क़ीर जूं गॾु आहिनि। इंशाअल्लाह अलाह ई अलाह जो रसूल कंदो, तव्हांजे दिलि जूं तमन्नाऊं, नेक मक़सद ऐं जाइज़ कम जेके बि हूंदा मदीने वारे साईं जे सदिके अलाह तव्हांजा पूरा कंदो। ऐं जेके परदेस में हूंदव तव्हांखे बि अलाह ऐं अलाह जो रसूल ख़ुशि कंदो, पंहिंजो मोटी वरी पंहिंजे बचड़नि सां, पंहिंजे भाउ सां, पंहिंजे पीउ सां, पंहिंजे औलाद सां, पंहिंजे मिटनि माइटनि सां वरी ख़ुशियुनि जा खिली भाकुर पाए वरी उन्हनि सां ख़ुशियूं मल्हाईंदव ऐं अलाह तव्हांखे ख़ुशियूं नसीबु कंदो। ऐं मां तव्हांखे जेका अॼु ॻाल्हि ॿुधायां थो, शहज़ादनि जूं कहाणियूं। कद्दू शहज़ादो, कद्दू सम्झो था न, कद्दूअ हिकिड़ो लफ़्ज़ कद्दूअ जो त आम पितो थींदो आहे, पर हीउ हिकिड़ो कद्दूअ जो पोश आहे जेको हुन ठाराए ऐं पाण ते पढ़े पियो। हू बि शहज़ादो, पर हिकिड़ो हसीन चोॾीअ जो चंड जीअं बल्ब ॿरंदो आहे, एॾो सुहिणो हुयो, पर हू पाण खे कद्दूअ जो पर्दो ठाराए उन में लिकाए पियो। हाणे इन कद्दूअ शहज़ादे जी वज़ाहत मां तव्हांखे इन करे अॻे ई थो ॿुधायां त हू पर्दे में तव्हां कद्दू कोन सम्झंदो, कद्दू त पितो आहे, पर पितो न आहे हक़ीक़त। हीअ हक़ीक़त आहे, हिकिड़ो इंसानु आहे, पर हुन हिकिड़ो पोश ठारायो आहे। जीअं आम तव्हां ॾिसो था नेटनि ते कार्टून हलंदा आहिनि, को तूरीअ जो कार्टून हूंदो आहे, को भींडीअ जो हूंदो आहे, को वाङण जो हूंदो आहे, को करेले जो हूंदो आहे। अहिड़े हिसाब सां हिन बि पंहिंजो पोश ठारायो हुयो त शहज़ादो, पर हुन कद्दूअ जो पोश। हाणे हिन जी कहाणी मां तव्हांखे ॿुधायां थो ऐं इनखे वधि में वधि सम्झण जी कोशिशि कजो, तमामु भलो अथव। तव्हां बि ॾिसो, पंहिंजे दोस्तनि ताईं बि मोकिलिजो ऐं उमेदु आहे त तव्हां मूंखे मोट सुठी ॾींदव, सुठी ॾींदा आहियो ऐं मूंखे इंतज़ारु तव्हां दोस्तनि जो रहंदो त वरी जीअं अॻिते ज़िंदगी रहंदी ऐं अलाह ख़ैरु कंदो त हिन खां वरी तव्हांखे मां वधीक सुठियूं सुठियूं कहाणियूं अॼु बि तव्हांजे लाइ भलियूं कहाणियूं खणी आहियां। मन मोहींदड़, टकनि मथां टकनि जूं कहाणियूं, वताए फ़क़ीर जा ॿोल, इहे बि मां तव्हांखे ॾींदुसि अॼु अॼोके प्रोग्राम में। इनशाअल्लाह अलाह कंदो त तव्हां जेको आहे मुतमिन थींदव ऐं मूंखे मोट बि सुठी ॾींदव। असां मां ॻाल्हि शुरू थो कयां त बादशाह पाण अलाह, बादशाह त अलाह आहे पूरी कहना जो, पर हीअ हिकिड़े मुल्क जा, हिकिड़े इलाइक़नि जा बादशाह। बादशाह पाण अलाह, पर हिकु मुल्क ते हिकु बादशाह हुकूमत कंदो हो, खेसि को बि औलाद थींदो ई कोन हो। इहा कद्दूअ शहज़ादे जी कहाणी अथव। थींदो ई कोन हो, आख़िर सिकी सिकी हिकिड़ी धीउ ॼायसि, जंहिंखे ॾाढी लाॾ कोॾ सां निपायाऊं। जॾहिं शहज़ादी वॾी थी तॾहिं बादशाह हिन जे रहण लाइ दरिया जे कप ते तमामु सुहिणो महलात ठारायो, जंहिंमें शहज़ादी पंहिंजे साहेड़ियुनि सर्तियुनि समेत रहण लॻी। हूअ अहिड़ी त नाज़ुक बदन हुई जो रोज़ानू सोनीअ तराज़ीअ में फ़क़ति हिकिड़े गुलाब जे गुल में तरंदी हुई। तो एॾी नाज़ुक, एॾी पालियल जो हुन जे लाइ सोनी तराज़ी बादशाह ठाराई, जेका उन में पंहिंजो वज़न रोज़ पाण खे तोड़ींदी हुई, पर हुनजो वज़न हूंदो हो हिकिड़े गुल जेतिरो। हाणे अॻिते ॾिसूं, हिकु दफ़े हूअ पंहिंजे सर्तियुनि सां गॾिजी तलाउ ते विझण वेही। इन ई तलाउ जे कंधीअ सां कद्दूअ जूं केतिरियूं ई सायूं सुहिणियूं वलियूं पखिड़ियूं पयूं हुयूं, जिन में मज़ेदार पीला पीला सुहिणा गुल टिड़िया बीठा हुआ। वेझंदे वेझंदे हिकिड़े गुल ॾांहुं शहज़ादीअ जी दिलि छिकिजी वई ऐं उहो वल मां छिनी अची तलाउ में पियो
ऐं पोइ तरंदो तरंदो लुॾंदो लमंदो सिधो शहज़ादीअ वटि आयो ऐं इतफ़ाक़ सां शहज़ादीअ जे वात में पइजी ॻिहिजी वियो। पोइ वेंजी सिंजी शहज़ादी मोटी पंहिंजे मालात में आई। कुझु ॾींहं गुज़रिया त हिकिड़े ॾींहुं शहज़ादीअ जी तोड़ हिकु गुल मां वधी 2 गुल थी पई। वरी ॿिए ॾींहं ते 3 गुल ऐं अहिड़ी तरह शहज़ादीअ जी तोड़ वधी वधी वञी गुलनि जी टोकरीअ खे पाती। ऐं अञा बि हर रोज़ हिकु गुल शहज़ादीअ जी तोड़ रोज़ानो वधंदी रही। उते बाग़ानी शहज़ादीअ खे चयो, साइण आहे त ख़ैर जो तुंहिंजो थोरो रोज़ानो तुंहिंजी तोड़ रोज़ानो वधंदी वञे। शहज़ादी पाण बि हैरान हुई। जो चयाई मूंखां थिए पुछी मूंखे कहिड़ी सुध। बाग़ान सिधी बादशाह वटि आई ऐं अची खेसि सारी हक़ीक़त ॿुधायई। बादशाह बाग़ान जी वातां अहिड़ी ॻाल्हि ॿुधी सिधो धीउ वटि आयो। घणो ई पुछियईंसि पर वेचारी शहज़ादी कुझु बि ॿुधाए कान सघी। पोइ थोरी घणी ॾींहं मालूम थियो त शहज़ादी 2 जीअनि सां आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी ॿिए खे ॿुधाए ऐं थींदे थींदे चौधारी ॻाल्हि पकिड़िजी वई। जो ॻाल्हि वञी बादशाह जे कननि ताईं पहुती। बादशाह खे ॾुख बि थियो ऐं कावड़ बि लॻी ऐं नेठि वेचारी शहज़ादीअ खे चवाए मोकिलियाई त राति विच में मालात छॾे जेॾांहुं वणई तेॾांहुं हली वञ। शहज़ादी वेचारी पीउ जो हुकुम ॿुधी अध राति जो मालात छॾे पंहिंजे उभाग ते रोंदी जंग मोह करे रवान थी। हलंदी हलंदी सुबुह थी वियसि ऐं शहज़ादी थकिजी पई। शहज़ादी भला नाज़ुको ऐं नफ़ीस अदाणी बादशाही ॿाराणी। हिकु त सुहिणी सेबिती, ॿियो हुनजी लाॾली निपायल जेका सोनी ताराजीअ में तुरे पई, गुलनि में तुरे पई त इहा जेका हुनजी हूंदी न। ॿियो त हुनखे अलाह हुस्न ॾिनो ठाहियो। पर हाणे हीअ पंहिंजे हिन हिसाब में बादशाह हिन खां पुछे पियो जेका हीअ वज़न कंदी पई वञे ईअं कंदी पई वञे त बादशाह खे शक पियो पए त हीअ का शइ हिन जे दिलि में आहे। को राज़ जेको ॿुधाए नथी बादशाह खे जो न ॿुधाई पोइ उन हिसाब में लिकाइण जे लाइ। पर हूअ बदनाम त कान हुई। हूअ त गुल खाईंदी जेको गुलनि जे करे हुनजो वज़न वधंदो पियो वञे, थुली मतारी थींदी पई वञे। उन ते बादशाह खे ॻोठ वारनि वाह मां ई ख़्याल ॾिना। हाणे अॻिते ॾिसूं त हाणे हुनखे पीउ त वेचारे घर मूं कढियो आहे। हाणे ॾुखनि ॾोलाणी में अची विया पंध पेचरा बर्फ़ बयान झंगल पहाड़ उतां वञी कंहिं मंज़िल माणे कंहिं जाइ ते पहुती। हाणे ॾिसूं त उते छा थी करे कंहिं वटि थी पहुचे छा थो थिए। हलंदे हलंदे सुबुह थी वियुसि ऐं शहज़ादी थकिजी पई। शहज़ादी भला नाज़ुक ऐं नफ़ीस सां सो डप में हेॾां होॾां ॾिसण लॻी ऐं छा ॾिसे त चौधारी बरबट लॻो पियो आहे। नेठि देर खां पोइ परियां जुगुटो सावन सावन वणनि जो ऐं हिकिड़ी झूपड़ी ॾिठाई ऐं शहज़ादी लाचार इन झूपड़ीअ में घिरी वेई। झूपड़ीअ में 2 पीर सन ज़ाल मुड़ुस रहंदा हुआ ऐं जे अहिड़े मुंहुं मलूक नीगिरीअ खे ॾिसी हैरान थी विया ऐं भरिसां विहारे हिन खां ख़बर चार वरिताऊं। जंहिं ते शहज़ादीअ ॿुधायो न हूअं त आउं शहज़ादी आहियां पर हिन वक़्तु मुंहिंजो को बि कोन्हे। तव्हां वटि पनाह वठणु आई आहियां। अलाह इहे ॾींहं कंहिंखे न ॾिए मुंहिंजा भाउ। छा शहज़ादी मालातुनि में रहण वारी छा झंगलनि में झूपड़ियुनि में वञी वेचारी पंहिंजा पंध मंज़िलूं माणे जागे बरपट बयाननि में वञी हिकु पोड़े ऐं पोड़ीअ वटि पेश थी उन्हनि खे हक़ीक़त ॿुधाई। हाणे ॾिसूं त हू सहारो कहिड़ो था ॾियनिसि। पर हिन वक़्तु मुंहिंजो को बि कोन्हे। तव्हां वटि पनाह वठणु आई आहियां ऐं हिते ई हयातीअ जा बाक़ी ॾींहं गुज़ारींदसि। पोइ शहज़ादीअ जे अखियुनि मां ज़ार ज़ार ॻोढ़ा बहण लॻा ऐं हिन जे मोहिणी मूरत ऐं बेकसीअ खे ॾिसी 2 ज़ाल मुड़ुसनि खे राम अची वियो ऐं चयाऊं, ए शहज़ादी तूं का चिंता न कर। अॼु खां वठी तूं असांजी धीउ आहीं। जहिड़ो असांजो ग़रीबाणू हाल आहे तहिड़ो तोसां वञूं पिया हलंदासीं। हिननि जी दिलदारीअ ते शहज़ादीअ जे अखियुनि मां लुड़क वहण बंदि थिया
ऐं हूअ उते ई रहणु लॻी। अदा माउ पीउ त माउ पीउ आहे, पर हाणे हुननि बि हथूं जो ॾिनसि, रोए बि पई, सोचे बि पई। हाणे ॾिसूं त उहो पंहिंजे हाल ते त हुननि छॾियो त हाणे ॾिसूं त शहज़ादी कहिड़ा थी कारनामा हुननि सां करे। कुझु ॾींहं बाद शहज़ादीअ खे हिकिड़ो गोल मोल नंढिड़ो कद्दू ॼाओ। वॾी माईअ वीचारीअ ॾाढी हैरान थी ऐं शहज़ादीअ खे ॿुधायई। जंहिं चयुसि कद्दूअ खे छा कंदासीं, खणी वञी ढेर ते फिटो करियोसि। वॾीअ माईअ कद्दूअ खे खणी ढेर ते छॾे अञा आई मस त ॾिसनि त साॻियो ई कद्दू टपक टपक कंदो अची घर में घिड़ियो। वरी बि हिन खे ढेर ते छॾे आया त वरी टपक टपक कंदो वापसि उते पहुची वियो।